साचो सतराम सच सतराम समझायो। इंसान में थोड़ी घटताई ऋषि करे, इंसानियत या मानवता का मायूस न थियो। छाकाणि त इंसान में समुद्रिया अनेक हीरे जवाहरात रूपी खूबियूं ऐं चङायूं भरियल हूंदियूं आहिनि। सिर्फ़ थोड़ी कोशिश करे उन्हनि खे कढी करे पाण खे मालदार ऐं धनवान बणायो। सोनी सचे साईं द इहा ई अरदास त अहिड़ी सुमत ॾे जो कॾहिं बि इंसानियत खे हथा न विञायूं। साचो सतराम, साचो सतराम, साचो